शेरू तू को मशवरो दे भला मुखे मुझे को फैसलो कयो आए छा यो गलत त ना है जरा लीसा मुखे झेड़ो करणो आए दिस न हूं मुसा मिलण भी ना आयो छा गाला है चांडो की पंहिंजे मुंह केड़ी खबरूं पई करी। बस अम्मी शेरू सा पंहिंजे दिल जा हाल पई ओरिया एड़ी का खास गाला है त मुसा ओरे सगी थी। ये बेचारो शेरू तुनी केड़ी मदद कंदो। अम्मी शेरू मदद न कंदो त दड़का भी न ॾींदो ता सिधो चोटी में हथ विझंदो। कुछ खबर अथम ऐं कुछ तोखा ॿुधण थी घुरां। अम्मी केड़ी खबर आ तांखे ता छा पिया चओ। मां तुंहिंजी माउ आहियां चांडो की ऐं माउ त पंहिंजी औलाद जे अखियुनि में सब कुछ पढ़ी वठंदी आहे। अम्मी हू यूनिवर्सिटी जे दौर जी ॻाल्हि आहे हींअर जी न आहे। तूं इहो न समझ त मां पंहिंजी धीअ जो राज़ पंहिंजे सीने में नथी लिकाए सघां। कुछ भी आहे तूं बेधड़क मूंखे चई सघीं थी। हूं तो मां तव्हांखे रोज रात जो नई नई कहानी ॿुधाईंदो आहियां पर अॼु तव्हांखे बाबा पंहिंजनि बचड़नि खे हिकिड़ी वॾी कहाणी थो ॿुधायां। छा वॾी कहाणी। उहा कहाणी आहे हिकिड़े बादशाह जी। कंहिंजी? बादशाह जी। हिकिड़ो बादशाह। कहिड़ो? बादशाह। उन्हें के 7 पुट। घणा? 7। हाणे जेके 5 उहे वेचारा वायड़ा वायड़ा। अच्छा जेको 6 पुटोसि उहो वरी कपूतो ऐं जेको वरी आखिरी जेको पुटोसि न वेचारो 7 नंबर उहो वेचारो वरी यंग खां पंडड़ो पर हुयो ॾाढो चालाक हो ॾाढो होशियार। हाणे उहो बादशाह जेको हुनजो पीउ हो मंडड़े वेचारे त पंहिंजी बादशाहीअ खे हलाइण जे लाइ उन मंडड़े पुट खां सलाहूं वठंदो मशवरा वठंदो त मां बादशाही कहिड़े तरीक़े सां हलायां कीअं कजे छा कजे रयत सां कीअं हलजे हुननि खे कीअं राज़ी रखिजे उहे जीअं मुंहिंजा जेके माण्हू आहिनि उनखे मां कीअं सुखियो रखां। इहे सभु मशवरा मंडड़े खां वठंदो। कंहिंखां वठंदो? मंडड़े चाहे खां। होशियार ॾाढो ऐं मुंहिंजे साले पुट खां वधीक होशियार हो। तोखां वधीक होशियार हो न न। वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।